सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल सिंधी खोजी खे ऐं बेल जे बटन खे ज़रूरु प्रेस कयो। पहुता वताए ताईं कान यकदम अल्लाह पाक खे कीअं रसिया। ॿेड़ीअ खां लथल माण्हुनि वताए खां पुछियो त हाणे ॻोठ ताईं कीअं पहुचबो। वताए चयो त पहुचणु तमामु सवलो आहे। हिननि चयो त कीअं। वताए चयो त तव्हांखे आऊं खंभड़ाटियुनि खां थो झलियां। पाणीअ मथां हलंदासूं। तव्हां रुॻो समूरो वक़्तु वतायो कंदा हलिजो। उमेद त परी भर पहुची वेंदासीं। इहा ॻाल्हि उन्हनि क़बूल कई। वताए ॿिन्ही खे बाज़ुनि खां पकितो। हू वतायो कंदा हलिया ऐं वतायो अलाह अलाह कंदो पाणीअ मथां पए हलियो। ओचितो हिननि खे ख़्यालु आयो त ॿुधूं त सही वतायो छा चवंदो थो हले। सो माठ करे ॿुधऊं। वतायो त अलाह अलाह कंदे पए हलियो। पोइ दिलि में आयुनि त वतायो अलाह अलाह पियो करे त छो न असीं बि अलाह अलाह करियूं। अञा एतिरो चयऊं त ॿई ॻोरा थी पिया। वताए खणी मंझान खणी हथ कढिया त माण्हू ॿुॾण लॻा। उन्हनि ते वताए चयो त पहुता वताए ताईं कोन यकदम अलाह खे कीअं रसिया। सो दोस्तो, कहाणी मां असांखे इहा ई सिख्या मिली त अलाह ताईं पहुचण लाइ तमामु घणी महिनत ऐं नियत जी घुर्ज आहे। सो अलाह त हर गुनाहगार ऐं नेकबाने जी ज़रूरु ॿुधे थो, पर अलाह ताईं पहुचण लाइ शदीद महिनत जी ज़रूरत आहे। अलाह अव्हां ऐं असांखे अलाह जे रस्ते में महिनत करणु, टाइम ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंशाअल्लाह हिकु अहिड़ी ॿी वीडियो सां ज़रूरु हाज़िर थीबो। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजो ही यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो त महिरबानी करे सिंधी खोजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे ॾिनल बटन खे ज़रूरु प्रेस कयो त जीअं असांजूं अचण वारियूं वीडियो अव्हां ताईं आसानी पहुची सघनि। ज़िंदगी रही त ॿी वीडियो में ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।